अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ में भलीकार आया इशफाक अहमद। हेडलाइन सां ॾिठूं ख़बरुनि जी शुरुआत हम ख़बर सां कंदासीं। सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जी याद में अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जान निसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। रावलपिंडी, लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 10 मुहर्रमुल हराम जा जुलूस बर्पा कया पिया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जी यादि में अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। रावलपिंडी, लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 10 मुहर्रमुल हराम जा जुलूस बर्पा कया पिया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। राजधानी कराची में आशूर जे ॾिहाड़े जो मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थी वियो आहे। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदे हुसैनिया ईरानिया ते पहुचंदो। हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बर्पा कया पिया वञनि। जेकमाबाद, शिकारपुर, सांगड़, थरपारकर, उमरकोट में बि मातमी जुलूस कढिया वेंदा। कशमोर, कंदकोट, ठट्टे, सजावल, बदीन ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद थींदा। आशूर जे ॾिहाड़े ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी अज़ीम क़ुर्बानी जी यादि में घिटी घिटी ऐं चौक चौक ते सबीलूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। जुलूसनि दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु निहायत सख़्तु कया विया आहिनि। हसास हंधनि ते मोबाइल फ़ोन सर्विस बंदि कई वई आहे। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी मयल आहे। जुलूसनि जी हवाई निगरानी बि कई वेंदी। अव्हांखे अपडेट कयूं पिया त सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जी यादि में अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां कराची में जेको काफ़िलो निकिरंदो, जेका मजलिस जेका थियणी आहे, ऐं उन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजरानी खां। बशीर, आगाह कजो, कराची में जेको मातमी जुलूस निकिरणो आहे उन हवाले सां अव्हां वटि छा अपडेट आहिनि? सिक्योरिटी जा कहिड़ा इंतज़ाम पिया ॾिसो अव्हां? जेको आहे 10 मुहर्रमुल हराम जो जुलूस सवेर बरामद थी वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे तिब्बत सेंटर पहुचंदो आहे, जिते नमाज़ ज़ोहरेन अदा कई वेंदी। नमाज़ ज़ोहरेन अदा करण खां पोइ ही साॻियो ई जुलूस रिवायती रस्तनि खां थींदे शाम जो ईरानिया इमाम बारगाह खारा दर वटि नेर थींदो, जिते शाम ग़रीबा बर्पा कई वेंदी। अॼोके हिन जुलूस में 5480 पुलिस एहलकार आहिनि, जॾहिं त तक़रीबन 200 खां वधीक जेके आहिनि जेके स्काउट्स जा जवान आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु रेंजर्स जा जेके एहलकार आहिनि, ऑफिसर्स आहिनि, उहे जेको आहे हिन जुलूस में मौजूदु हूंदा। मुख़्तलिफ़ स्काउट्स आहिनि, उन्हनि जा रज़ाकार आहिनि, कुझु जेके आहिनि उहे सबीलुनि ते हूंदा आहिनि, त कुझु वरी मुख्य मातमी जुलूस जे जेके आहिनि उहे अॻियां हलंदा आहिनि। हिन वक़्तु बि जुलूस जेको आहे पंहिंजे रिवायती रस्तनि ॾांहुं रवां दवा आहे ऐं तक़रीबन 1 वॻे जेका आहे नमाज़ ज़ोहरेन अदा कई वेंदी। पुलिस जेका उहा हाई अलर्ट आहे, जॾहिं त जहाज़ हेलीकॉप्टर ज़रिए उनजी मॉनिटरिंग कई पई वञे जुलूस जी, त जीअं को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश न थी सघे। कुझु कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि, उन्हनि जिन कैमराउनि दौरान जेका बि चुरपुर आहे उहा गाॾियुनि जी हुजे, मोमिननि जी हुजे, जुलूस जी हुजे, उहो उनखे मॉनिटर करे पई वञे, कयो पियो वञे। जंहिंमें बि शक आहे त उनखे उतां जो का सो कोशिशि कई पई वञे त हटायो वञे। बहरहाल हिन वक़्तु जेको मातमी जुलूस आहे उहो पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। बशीर संजरानी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जी यादि में अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। रावलपिंडी, लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 10 मुहर्रमुल हराम जा जुलूस बर्पा कया पिया वञनि।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। राजधानी कराची में आशूर जे ॾिहाड़े जो मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थी वियो आहे। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदे हुसैनिया ईरानिया ते पहुचंदो हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बर्पा कया पिया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक मंगी, राजधानी कराची में आशूर जे ॾिहाड़े जो मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थी वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम अवां छा पिया ॾिसो ऐं हिन वक़्तु काफ़िलो जेको आहे आशूर जे ॾिहाड़े सां जेको बरामद थींदो उहो किथे पहुतो आहे? जी इशफाक, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ऐं हुनजे साथियुनि खे भेटा पेश करण लाइ अॼु जेको आहे पूरे दुनिया जी असांजे राजधानी कराची में बि जेको मेन मातमी जुलूस आहे उहो निश्तर पार्क खां बरामद थियो आहे। जेको सिजर ते जेको आहे त हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह खारदर में जेको आहे नहर थींदो। हिन वक़्तु जेको जुलूस आहे उहो निश्तर पार्क खां निकितो आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो हलां त तिब्बत सेंटर वटि ज़ोर जी निमाज़ खां पोइ हीउ जेको क़ाफ़िलो आहे इहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा हूंदो। जॾहिं त हिन वक़्तु बि कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेके अज़ादारनि जा क़ाफ़िला आहिनि उहे जेको आहे निश्तर पार्क पहुचण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी चुको आहे। सुबुह सवेरे खां मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके अज़ादार आहिनि उहे मेन मातमी जुलूस में पहुचण लाइ निश्तर पार्क पहुचनि पिया। जॾहिं त मां इहो बि ॿुधाईंदो हलां त निश्तर पार्क वटि हिन वक़्तु वॉक थ्रू गेट लॻायूं वयूं आहिनि। जेके बि अज़ादार अचनि पिया त उन्हनि जी जेका आहे झड़ती वरिती पए। जॾहिं त औरतुनि लाइ हिकु जेको आहे त साइड ते वॉक थ्रू गेट लॻायो आहे जंहिंमें औरत पुलिस एहलकार ऐं स्काउट्स औरत जेके आहिनि उन्हनि जी झड़ती वठनि पियूं ऐं उन्हनि जी बाक़ाइदा चेकिंग करण खां पोइ मेन मातमी जुलूस में उनखे छॾियो पियो वञे। जॾहिं त हिन वक़्तु हुते पुलिस जी वॾी नफ़री हुन सां गॾोगॾु SSU कमांडो रेंजर्स जा एहलकार ऐं हुन सां गॾोगॾु हेलीकॉप्टर ज़रिए बि हिन जुलूस जी जेका निगरानी आहे उहा कई पई वञे। जॾहिं त कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडो जो चवणु आहे त मेन मातमी जुलूस जी जेका सिक्योरिटी आहे उहा इंतिहाई सख़्तु कई वई आहे। काल्ह बि 9 मुहर्रम जो जॾहिं जुलूस निकितो त पुलिस पारां जेके मेन मातमी जुलूस जा रस्ता आहिनि उहे मुकमिल तौरु सील कया ऐं उते कंटेनर लॻाए पुलिस जी नफ़री ऐं उन सां गॾोगॾु जेके बिल्डिंग्स हुयूं उन जे मथां बि SSU जा जेके कमांडोज़ हुआ उहे मुक़ररु कया विया। ऐं अॼु जॾहिं ही मेन मातमी जुलूस आहे 10 मुहर्रम जो त हिन जे हवाले सां बि सिक्योरिटी हिन वक़्तु इंतिहाई सख़्तु कई वई आहे। जेके वॾियूं बिल्डिंग्स आहिनि उन ते बि रेंजर्स ऐं जेको आहे SSU जा जेके कमांडोज़ आहिनि ऐं पुलिस एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। हेलीकॉप्टर ज़रिए बि हिन जुलूस जी जेका आहे निगरानी कई पई वञे। मेन मातमी जुलूस हिन वक़्तु निश्तर पार्क खां बरामद थियो आहे। ऐं जॾहिं त मां इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेके अज़ादार आहिनि उन्हनि पारां जेको आहे हुते पहुचण जो बि सिलसिलो आहे। त जॾहिं त चपे चपे ते जेका सबील आहे उन बि लॻायूं वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु जेको न्याज़ ऐं लंगर जो जेको आहे उहो बि बंदोबस्तु थियल आहे। मुख़्तलिफ़ जेके शहरी आहिनि उहे गाॾियुनि ज़रिए बि जेको आहे त उते लंगर न्याज़ खणी अचनि पिया ऐं जेके अज़ादार आहिनि उन्हनि खे जेको आहे त हू लंगर न्याज़ ॾियनि पिया ऐं सबीलूं बि जेको आहे त चपे चपे ते लॻल आहिनि। जॾहिं त जेके अज़ादार आहिनि गर्मी हुअण करे जेको आहे त उन्हनि खे जेको आहे त हिकु मख़सूस जेके माण्हू आहिनि अज़ादार उन्हनि खे इहा ड्यूटी ॾिनी वई आहे त उन्हनि खे पाणी जा जेके शावर आहिनि उहे हणनि ऐं इहो जेको सिलसिलो आहे इहो काल्ह बि जारी हो ऐं अॼु बि जारी आहे। जॾहिं त हिन वक़्तु जेके मेन मातमी जुलूस आहे उन में मर्द तोड़े औरतुनि समेत नंढड़ा जेके ॿार आहिनि उहे बि वॾे अंग में आहिनि। हज़ारनि जी तइदाद में जेके अज़ादार आहिनि उहे सीना ज़नी ज़ंजीर ऐं गुर्दनि जो जेको मातम आहे उहो करे रहिया आहिनि ऐं जेको आहे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कनि पिया उन जे साथियुनि खे हू भेटा पेश कनि पिया। जी अब्दुल ख़ालिक मंगी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन, सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जी यादि में अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। रावलपिंडी, लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 10 मुहर्रम हराम जा जुलूस बर्पा कया पिया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि खे भेटा पेश करण
करण जो सिलसिलो जारी आहे। राजधानी कराची में आशूर जे दिहाड़े ते मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थी वियो आहे।